राम नमस्ते। मां काफ़ी टाइम खां चाहियां पई त मां इहा वीडियो ठाहियां जीअं त मुंहिंजी ड्यूटी कुझु महीने खां सख़्तु हले पई ऐं मूंखे टाइम न मिलियो त मां वेही करे हिकिड़ी वीडियो ठाहे सघां, पर पोइ बि उन वक़्त में मां उहे वर्क उथलाया जेके साम्राज असांखां लिकाइण जी कोशिशि कई। सुठी ॻाल्हि आहे त तारीख़ जा लिखियल वर्क ऐं कुदा कम कॾहिं बि कंहिंखां कोन लिखबा आहिनि, उहो हमेशह असांजे साम्हूं ईंदा आहिनि। ऐं जेकॾहिं मां सनी प्यार जी डिजिटल लाइब्रेरी खे अपलॉज न कयां ऐं उन्हनि खे क्रेडिट न ॾियां त इहा वॾी में वॾी नाइंसाफ़ी थींदी उन्हनि जे कम खां। छो जो उन्हनि जी लाइब्रेरी ते मूंखे उहे किताब मिलिया जेके मूंखे घर वारा कोन पिया ॾियनि परमिशन त मां उहे किताब घर मां ॿाहिरि कढी करे पंहिंजी हॉस्टल अचां ऐं पढ़ां। छो उन्हनि खे लॻंदो आहे त मां किताब खणी ईंदी आहियां त पोइ वापसि उन्हनि खे कोन ॾींदी आहियां। इहा अलॻि घर में थींदड़ नाइंसाफ़ी आहे, उहो कॾहिं ॿिए दफ़े ॻाल्हाईंदासीं। सो डिजिटल लाइब्रेरी जी ॻाल्हि कंदे जॾहिं अंग्रेज़ पंहिंजी बंदूक हिते उछलाए करे विया त उहा फिटी कयल बंदूक उन्हनि जे ग़ुलामनि खई। उनजा ग़ुलाम केरु हुआ इहो ॿुधाइणु ज़रूरी नाहे, इहो मूंखे मेंशन करणु ज़रूरी बि नाहे त सभ खां वधीक उनजी फ़ौज में कहिड़ी क़ौमियत जा माण्हू भर्ती थियल हुआ, पर इहो ॿुधाइणु तमामु ज़रूरी आहे त अंग्रेज़नि खे सभ खां वधीक रेज़िस्टेंस असांजी सिंध मां आई। जॾहिं पाणी जे मसइले जी ॻाल्हि कयूं पिया त इहो पाणी जो मसइलो तॾहिं खां स्टार्ट थियो जॾहिं अंग्रेज़नि इहो चयो त सिंध जे रीजन में सभ खां घटि बारिशूं थियनि थियूं, छो त उन्हनि खे हितां रेवेन्यू जनरेट करणो हुयो, वधि में वधि हिननि खे हितां प्रॉफिट जमा करणो हुयो, पर साॻी तरह उन्हनि खे उन्हनि माण्हुनि खे बि नाराज़ न करणो हुयो जेकी सभ खां वधीक उन्हनि जी फ़ौज में भर्ती थियल हुआ ऐं उन्हनि जा यस पॉस हुआ। पोइ हुननि इहो स्टार्ट कयो त सिंध मां सभ खां पहिरीं त उन्हनि खे कणिक ऐं कपह जी ज़रूरत हूंदी ऐं हिननि खे लॻो त असांखे कणिक ऐं कपह वधीक तॾहिं मिली सघे थी जेकॾहिं असां हिते परमनेंट हिकिड़ो पाणी जो सोल्यूशन ॾियूं। उन्हनि खे लॻो त इहो बहितर आहे त असां हिकिड़ी बैराज ॾियूं जेका सखर बैराज जे नाले सां 1903 में हिननि मंज़ूर कराई, पर जॾहिं त वर्ल्ड वॉर स्टार्ट थी चुकी हुई उन जे करे 1920 ताईं इहो प्रोजेक्ट स्टार्ट न थी सघियो। उन ई दौरान जॾहिं पंजाब गवर्नमेंट खे ख़बर पइजी वई त सखर बैराज स्टार्ट थियण वारो आहे त हिननि हाईगोड़ा स्टार्ट करे छॾी ऐं हिननि बम्बे सरकार ते, छो त उन वक़्तु सिंध बम्बे जो हिसो हुयो, प्रेशर विझणु स्टार्ट कयो त असांखे ॿिया प्रोजेक्ट ॾिना वञनि ऐं 775 ताईं असांखे अलॻि सां क्यूसिक पाणी ॾिनो वञे। अंग्रेज़ सम्झी वियो त इहा नाइंसाफ़ी आहे सिंध सां, त हुननि इहा प्रोजेक्ट जेको बि हुननि थल प्रोजेक्ट जे नाले सां ॾिनो हुयो उहो हुननि रिजेक्ट करे छॾियो। पोइ 1923 में सखर बैराज जो प्रोजेक्ट मंज़ूर थियो, उन लाइ बजट बि रखी वई, पर मज़े जी ॻाल्हि आहे त उन पंजाब गवर्नमेंट हिकु साल में 6 रिक्वेस्ट ॾिनियूं त इहो सखर बैराज प्रोजेक्ट न ठहणु खपे। साल में 6 ॾियण त अलॻि ॻाल्हि आहे, हिकिड़े महीने में जे महीने में इहो पूरी थी त ही कम करणु स्टार्ट कंदा ऐं बजट जॾहिं रिलीज़ थी त हिननि 1 महीने खां एहतजाज करणु स्टार्ट करे छॾियो ऐं उन टाइम हिननि इहो बि प्रेशर ॾिनो त इहा नाइंसाफ़ी थींदी पंजाब जे माण्हुनि सां। ब्रिटिश गवर्नमेंट उन टाइम इहो चयो त तव्हां पंहिंजे हक़ खां वधीक पहिरीं ई पाणी खणो पिया, जॾहिं त सिंध में उहो पाणी घटि पियो अचे। उनजे करे को बि तव्हांजी रिथा जेका तव्हां थल केनाल वारी ॾियो पा इहा मंज़ूर न कई वेंदी ऐं उन खां बाद में त उन्हनि जी जेका बि रिथा ॾिनली ऐं सिंध जे ख़िलाफ़ जेकी बि हुननि एहतजाज कया हुआ रिजेक्ट कया विया। उन दौरान इहा बि जंग हले पई त सिंध खे अलॻि करणो आहे बम्बे खां। उन दौरान इहो बि ॻाल्हि हले पई त केतिरियूं कमीशन्स ठहंदियूं। चलो उन कमीशन ते असां नथा ॻाल्हायूं छो त उन दौरान ई एंडरसन कमीशन आई जेका थोरी घणी पंजाब जे फेवर में फ़ैसिलो ॾेई वई ऐं उन खां बाद में 1935 जे एक्ट में, छो त उन दौरान सखर बैराज ठहे पई, त सूबनि खे ख़ुदि मुख़्तियारी ॾिनी वई ऐं उन में आबपाशी जो जेको खातो हुयो उहो बि ख़ुदि मुख़्तियार थी वियो ऐं पंजाब गवर्नमेंट उन जो फ़ाइदो वठी करे 2 प्रोजेक्ट, हिकिड़ो थल केनाल ऐं हवेली केनाल अप्रूव करे छॾिया, जॾहिं त ही ब्रिटिश गवर्नमेंट जे तरफ़ां सख़्ती सां मना थियल हुयो त इहो नाइंसाफ़ी थींदी सिंध जे माण्हुनि सां, इन्हनि खे न कयो वञे। जॾहिं सिंध अलॻि थी बम्बे खां ऐं सिंध जी गवर्नमेंट इहो उथारियो मुद्दो त इहो प्रोजेक्ट ठहे,
जॾहिं बम्बे खां सिंध जुदा थी त सिंध खे ख़बर हुई त बम्बे आख़िर में हथ कढी वियो आहे ऐं उनखां पोइ इंट्रस्ट कोन पियो वठे त सिंध जी जेका बि क़यादत हुई सा गवर्नर वटि पहुती ऐं गवर्नर खे रिक्वेस्ट कई त असां सां पाणी में ज़ुल्म पियो थिए। उन्हनि खे इहा बि इल्मु हुयो त थल केनाल ऐं हवेली केनाल ॿई ठहनि पिया जेके सिंध जो पाणी खणंदा। गवर्नर हिकिड़ी ॿी वरी कमेटी ठाही जंहिंखे ऑब्वियसली राव कमीशन चयो वेंदो आहे। उन कमेटी इहो फ़ैसिलो ॾिनो त जॾहिं त तव्हां ज़ुल्म कयो आहे सिंध सां ऐं उनखां बाद में तव्हां 2 केनाल कढिया आहिनि त बहितर आहे त तव्हां हाणे सिंध जी 2 केनालनि जी भरपाई कयो, उन्हनि खे पैसा ॾियो ऐं 2 बैराज कढो, जेको गुड्डू बैराज ऐं गुलाम मोहम्मद बैराज हुयो। मज़े जी ॻाल्हि त अञा ताईं जेके 2 बैराजनि जा पैसा रहियल हुआ अञा ताईं पंजाब गवर्नमेंट पैसा कोन ॾिना ऐं उनखां पोइ हुननि इहे केनाल ठाहे छॾिया। सो इहो बैकग्राउंड ॾियण जो मक़सदु इहो हुयो त उहो वरी सिनेरियो रिपीट पियो थिए। ईअं रिपीट पियो थिए त हाणे इहे केनाल ठहनि पिया ऐं पीपुल्स पार्टी उन शइ खे लिंगर ऑन करे पई ऐं जॾहिं केनाल ठही पूरा थींदा त अची करे हू धक हणंदा सिंधू जे कप खे ऐं चवंदा त असांजी बजट सभ खां वधीक हिते ख़र्च थी चुकी आहे ग्रीन प्रोजेक्ट ते नाले ते। हू चवंदा त असांखे सिर्फ़ु 4 महीननि लाइ पाणी खपे या फिर हिकिड़ी मौसम लाइ असांखे पाणी खपे, उनखां बाद में असां ॿियो को अल्टरनेट ॻोल्हे छॾंदासीं। उहो ई टॉफी ॾिनी वेंदी जेको हुननि पहिरीं लिंक केनाल लाइ ॾिनी हुई त असां जॾहिं जॾहिं पाणी घटि पो इंडिया मां त उन वक़्तु असां पाणी खणंदासीं ऐं असां कॾहिं बि पाणी ईअं कोन खणंदासीं। ऐं असांखे ख़बर आहे त कीअं माज़ी में असां सां ज़ुल्म थिया आहिनि ऐं उहो ज़ुल्म अञा ताईं जारी रहनि था। जेके बि कुदरती वसीला सिंध मां निकिरनि था उन में सिंध खे को बि शेयर न। कोयले जी ॻाल्हि कयूं त मूंखे ख़बर न आहे त कोयले मां सिंध खे कहिड़ो फ़ाइदो मिलनि थियूं। कोयले मां हाणे बि ओपन डंपिंग थिए पई, लोकल माण्हू हाणे बि कैंसर जो शिकार थियनि था। जेके 10 सालनि में बीमारियूं उन्हनि खे विकोड़ण वारियूं आहिनि उहे हाणे खां ई पंहिंजो मुंहुं ॾेखारनि पयूं ऐं उनखां बाद में बि अनेक बीमारियूं सिंध में हलनि पयूं। जेकॾहिं असां इहो ॻाल्हि कयूं त पुठियां कीअं हू असांखे लॉलीपॉप ॾेई करे ऐं पंहिंजा प्रोजेक्ट वठाईंदा आया आहिनि, जीअं पीपुल्स पार्टी उन्हनि शयुनि खे लिंगर ऑन करे पई त मूंखे लॻे थो त हू केनाल ठाहे करे पाणी खणी करे ऐं उनखां बाद में तव्हांखे सरप्राइज़ ॾींदा त इहो सभु कुझु थी वियो आहे। हाणे तव्हांखे जेतिरो रहणो आहे त रहो, छो त सिंध जॾहिं बि दाहूं कयूं आहिनि, जॾहिं बि रुनी आहे लुछी आहे कुझु बि कयो आहे हुननि खे को बि फ़र्क़ु न पियो आहे। ऐं हिन पाणी सां हिकिड़े इंसान खे नुक़सानु न थींदो, उन पाणी सां हर उन जीवत खे नुक़सानु थींदो जेका असांजे इकोसिस्टम में रोल प्ले करे रही आहे। जॾहिं त असां इकोसिस्टम तबाह आहे। दुनिया जी वॾी नदियुनि जो अगरि किसो ॾिसूं, जीअं US में कोलोराडो नदी आहे ऐं हिकिड़ी नाइल नदी आहे, उहे सभ खां वधीक एग्रीकल्चर ते डिपेंडेंट आहिनि। पर पोइ बि इहो डिपेंड कयो वेंदो आहे त जेकॾहिं समुंड में उनजो छोड़ो थिए पोइ त उनजो पर्टिकुलर छोड़ो थिए। सिंधू नदी लाइ इहो चयो वेंदो आहे त 80 क्यूबिक मीटर खां 100 क्यूबिक मीटर समुंड में अगरि पाणी वञे त समुंड पुठियां रहंदो। उनखां पोइ मैंग्रोव्स ऐं जेकी बि उतां जी जीवत आहे उहा इकोसिस्टम खे मेंटेन करे सघे थी। मज़े जी ॻाल्हि आहे त हाणे त केनाल ठहिया बि न आहिनि, पर तॾहिं बि 3 खां 5 क्यूबिक मीटर समुंड में पाणी छोड़ पियो थिए, जंहिंजी डिमांड घटि में घटि 80 खां 100 क्यूबिक मीटर रखी वई आहे। त तव्हां ॿुधायो त हू सिंध खे न सुकाईंदा, बल्कि हिते सिंध सुकण जी ॻाल्हि न आहे, हिते सिंध जे वजूद जी ॻाल्हि आहे। छो त जेकॾहिं पाणी न रहियो त सिंध में का बि जीवत कोन बचंदी। हिननि पहिरीं ई सिंध जे नौजवाननि जी ब्रेन ड्रेनिंग कई आहे। असांजो सभ खां वधीक जेको कारोबारी तबिको हुयो, असां में छोड़ करे विछोड़ करे, असां में मज़हबी नफ़रत फैलाए, असांखे असांखां कल्चर वठी करे असां उन्हनि खे मजबूर करे सिंध लॾण ते मजबूर कयो। उनखां बाद में हाणे सेकेंड इन्हनि जो इहो आहे त जेको थोरो घणो जियापो हले थो सिंधियुनि जो, सो पाणी ते आहे त उहो बि वठियो वञे। छो त मूंखे नथो लॻे त हुननि खे साइंस जी थोरी घणी बि नॉलेज आहे। जेकॾहिं हुननि खे ख़बर हुजे हा त हू कुदरत सां ईअं न खेॾनि हा। अफ़सोस जी इहा ॻाल्हि आहे त साइंस जी क्लास, छो जो पीपुल्स पार्टी खे बि को फ़र्क़ु न पवंदो। हू हुनजा बिज़नेस पार्टनर्स आहिनि ऐं हुनखे हुननि मां शेयर्स मिलंदा। ज़्यादातर त हुनजी प्रॉपर्टीज़ ऐं हुनजा बिज़नेसिस आउट ऑफ कंट्री आहिनि।
जेको बि सफ़र कंदो उहो सिंध जो आवाम सफ़र कंदो त उनजे करे मूंखे तव्हां सभिनी खां वेनिती आहे त पंहिंजी पार्टी महिरबानी करे जेको कमु कयो पिया बहितर आहे पर हाणे इहो जॾहिं सिंध जे जापे जो सवाल आहे ऐं सिंध जे वजूद जो सवाल आहे त तॾहिं तव्हांजी पंहिंजी शख़्सियत न ऐं तॾहिं पार्टी जो मंशूर कुझु बि अहमियत नथो रखे तॾहिं अहमियत रखे थी सिंध ऐं महिरबानी करे जेकी बि पार्टीज़ आहिनि उन्हनि खे हिकिड़ी गॾियल कन्वेंशन हिकिड़ी कॉन्फ्रेंस करणी पवंदी ऐं उन्हनि खे हिकिड़ी हिकमत अमली ठाहिणी पवंदी त कीअं हिन पाणी जी जंग में असां गॾु मिली करे हर हिकु बचो ॿुढो उन्हनि खे जवाबु ॾियूं त असां पंहिंजे सिंधूअ ते दाड़ो कॾहिं बि क़बूल न कंदासीं मूंखे ख़बर न आहे कहिड़ी ताक़तूं आहिनि जेके उन्हनि खे रोकनि पियूं त हू मिली करे छो त माज़ी में जॾहिं जॾहिं सिंध ते मसइला थिया तॾहिं सभु पार्टीज़ मिलियूं आहिनि पोइ जेकॾहिं पार्टीज़ हिकिड़े प्लेटफॉर्म ते जमा नथियूं थियनि त इहो फर्ज़ हाणे असां सोशल मीडिया जे उन नौजवाननि ते अचे थो जेके माज़ी में बि हमेशह सिंध जे मसइलनि ते पार्टी खां या फिर कंहिं शख़्सियत परस्ती खां मथे उथी करे सिंध लाइ उथिया आहिनि उन्हनि आवाज़ उथारियो आहे मूंखे उन्हनि मां उमेद आहे ऐं मूंखे इहा बि उमेद आहे त असां हिकिड़ो प्लेटफॉर्म जमा कंदासीं जिते सभु पार्टियूं अचनि ऐं असां हिकिड़ी सिंधी क़ौम थी करे उन जबर जे ख़िलाफ़ बीहूं जेका असां खां जीअण जो असांजो हक़ खसे पई उहो माण्हू जेको रोडनि ते कोन पियो निकिरी सघे उहो हारी उहा नारी जंहिं वटि इहा ताक़त नाहे या फिर उन्हनि वटि हिमत त घणी हूंदी पर हुननि वटि उमेद न हूंदी त उहे शायदि अॻियां ईंदा त उन्हनि सां सभु बीहंदा पर मूंखे लॻे थो त उनजी आवाज़ असां बणिजी करे रोडनि ते अचूं ऐं हिन जे ख़िलाफ़ असां हिकिड़ी तहरीक स्टार्ट कयूं उन ई हवाले सां कुझु टाइम पहिरीं ट्विटर ते कुझु नौजवान हुआ ऐं कुझु हम ख़्याल माण्हू हुआ जिन सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी ऐं हुननि चयो त असांखे पूरी सिंध में इहा मूवमेंट हलाइणी आहे त असां पाणी ते दाड़ो क़बूल कोन कंदासीं ऐं उन लाइ असां सभिनी पार्टीज़ खे इनवाइट बि कंदासीं उन्हनि खे चवंदासीं त महिरबानी करे भले तव्हांजी पार्टी जो को बि नालो हुजे को बि मंशूर हुजे या फिर तव्हां पीपुल्स पार्टी सां तालुक रखो था फिर कंहिं बि पार्टी सां तालुक रखो था पर इहो न भुलो त जेके बि इहे पॉलिटिकल पार्टीज़ हूंदियूं आहिनि उहे हिकिड़ो प्लेटफॉर्म हूंदियूं आहिनि अवाम खे जोड़ण लाइ जेकॾहिं हू आवाम जो आवाज़ कोन थियूं थियनि जेकॾहिं सिंध जो आवाज़ कोन थियूं थियनि त मूंखे लॻे थो त तव्हां उन हर प्लेटफॉर्म ते बिहो जिते सिंध जी आवाज़ थिए पई ऐं सिंध जे हक़नि जे बारे में ॻाल्हि थिए पई सो महिरबानी करे तव्हां शख़्सियत परस्ती खां मथे उथी करे सिंध लाइ ॻाल्हाईंदो ऐं इहो न ॾिसंदो त केरु पियो ॻाल्हाए इहो ॾिसंदो त हू छा पियो ॻाल्हाए महिरबानी